सारिन जा आबादगार अव्हां लाइ ख़ासि पैगाम। सारिन जो बेजारो पोखण लाइ सुठे लट वारे मथाएं टुकरे में अध वेसे जूं ॿारियूं तयारु करियो। ॿारिन खे चङी तरह खेड़े मथां गंदगाह या वथाण जो भाण एतिरो विझी बाहि ॾिजे जीअं उन मां 3 खां 4 इंच ख़ाक जो तह ॿारिन में थी वञे। ख़ाक वारिन ॿारिन खे ॿिए ॾींहुं पाणी ॾेई जॾहिं पाणी खॼी वञे ऐं ॿारियूं ठरी वञनि त शाम जो ॿिज छटणु घुर्जे। ॿिज घाटो हरगिज़ न छटिजे, जंहिंसां हिकु त ॿिज जो ज़्यान थिए थो ऐं ॿिए तरफ़ घाटो बेजारो कमज़ोर थिए थो। बेजारे खे पोखीअ खां पोइ 10 खां 15 ॾींहनि बाद अधु किलो यूरिया फी ॿारी ॾेई पाणी ॾिजे त बेजारो सेहतमंद थींदो ऐं जल्द तयारु थींदो। हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखो त बेजारो घणो वॾो करे पोइ रोंबो हरगिज़ न कजे, बल्कि 25 खां 30 ॾींहनि बाद पटे रोंबो करियो। ज़रई तोसी ज़रात खातो हुकूमत सिंध।